बुखेरा शरीफ वेझो 2 साल अॻु बेदर्दी सां क़त्ल कयल नौजवान अयाज़ पिताफ़ी वारे केस में जवाबदार हसनैन पिताफ़ी जी हाई कोर्ट मां ज़मानत रद्द थी वई। जॾहिं त 2 साल अॻु बुखेरा शरीफ थाणे जी हद ॻोठ मूसे खान पिताफ़ी में जवाबदार हसनैन पिताफ़ी अज़हर पिताफ़ी ऐं हिकु नामालूम माण्हू पारां नौजवान अयाज़ पिताफ़ी खे घरां घुराए तेज़ धार आले सां वार करे संद खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो हो। मुख्य जवाबदार हसनैन पिताफ़ी 1 साल खां सेंट्रल जेल हैदराबाद में आहे, जॾहिं त अॼु हाई कोर्ट जे जस्टिस अमजद अली सैतो पारां नौजवान वकील मंसूर जरवार जा आर्ग्यूमेंट्स ॿुधण खां पोइ जवाबदार हसनैन पिताफ़ी जी ज़मानत रद्द करे छॾी। हिन वीडियो खे लाइक करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं हा, उन सां गॾु बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो।